आजानी तकरीर कन साजिद हुसैन मैसर साहब। हर दौर विढ़ो जो दिस अज भी विढ़े पियो। कोड़े कयाऊं तुझूं लिखन लख हजार जिय सब कहें जिय से दर्शन धारों धार प्रेम तुंजा पार केड़ा चई किए चवा। स्टेज ते बैठल एशिया जी अजीम तंजीम जा सदर मोहतरम साईं लाल जरवार साहब, जनरल सेक्रेटरी मोहतरम नूर अहमद कातियार साहब ऐं ॿिया अवामी तहरीक जा मरकज़ी अॻवानो सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर ऐं ॿिया आयल स्टेज ते मेहमान दोस्तो हिन पिंडाल में मौजूद फ़िक्रे रसूल बख्श पलीजे जा पोइ लग साथियो भेनरूं भाइरो ऐं हिन मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब जी 6वीं वरसी में मौजूद कुंड कुर्छ खां आयल मुल्की सतह ते लाहौर बलोचिस्तान KPK खां आयल मुख्तलिफ किस्म जा मेहमान दोस्तो साथियो जीए सिंधन जी सिंध असी आयल सभिनी मेहमानन खे दिल जे गहराइन सां भलीकार चऊं था। अॼोको ही प्रोग्राम अॼोको ही इज्तिमा सिर्फ उनखे हिक वर्सी जी नज़र सां न ॾिसजे। अॼोको ही इज्तिमा सिंधी अवाम जे हक़नि जी वेड़ जी हासिलात लाइ जिदोजहद कंदड़ अवामी तहरीक ऐं सिंधी क़ौम जे शऊर जो इज्तिमा आहे। रसूल बख्श पलीजो साहब सिंध जो हिकु उहो बेबाक आवाज़ हुयो ऐं उहो साइंसी उसूली लीडर हुयो जेको ईजादुनि जी माउ हो, जिदोजहदुनि जो तसलसल हो ऐं रसूल बख्श पलीजो ऐं फ़िक्रे पलीजो जा पोइ लग साथी सरफरोश दोस्त जेके मुख़्तलिफ़ इल्मनि सां सरशार थी सिंध जे हर हिक कुंड कुर्च में सिंध ते जॾहिं बि दुश्मन मेरी अखि कई आहे त उन साथियुनि फ़िक्रे रसूल बख्श पलीजे जे साथियुनि सिपहरी सिफ़ुनि में मुक़ाबिलो कयो आहे। पाकिस्तान जी 75 साला तारीख़ ते जेकॾहिं असीं नज़र विझंदासीं त उहा तारीख़ पाकिस्तान जे अंदरि क़ौमुनि सां इस्तिहसाल जी तारीख़ आहे। उहा तारीख़ क़ौमुनि जे बुनियादी हक़नि उन्हनि जे वसीलनि ऐं उन्हनि जे ईंदड़ नस्लनि जी तबाही जी तारीख़ आहे। पाकिस्तान जे अंदरि आइन खे लताड़े इंसानी बुनियादी हक़नि जी तज़लील करे उन जी वायोलेशन करे जेके क़ौमुनि जा हक़ फबाया विया आहिनि, वसीला फबाया विया आहिनि, उन मां साबित थिए थो त पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट हिन मुल्की सतह ते ऐं आलमी सतह ते मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे ऐं इहो साबित थी चुको आहे। तारीख़ साबित कियो आहे, वक़्त साबित कियो आहे, हालतुनि साबित कियो आहे त उहे नाकामी जी धुबण में अॼु ॿुॾी रहिया आहिनि। हिन वक़्त ज़रूरत आहे त मोहतरम रसूल बख्श पलीजे साहब जे फ़िक्र ऐं उन जे ॾिनल वाट उन जे नज़रिए तहत पंहिंजा वसीलनि जा बचाव कजे। हिन वक़्त पाकिस्तान जे अंदरि असेंबलियूं जेके ढोंगी असेंबलियूं आहिनि, जेके कूड़ियूं असेंबलियूं आहिनि, जेके नाटकी असेंबलियूं आहिनि, ढोंग सां फ़रेब सां ठगी सां मकर सां उहे नाटकी अॻवान नाटकी पार्टियूं चूंडे असेंबलियुनि जे अंदरि कठपुतलियूं विहारे ऐं सिंध जे 7 करोड़ अवाम जे मुस्तक़बिल खां उन सां रांदि खेॾी वई आहे। सिंध जो अवाम हिन प्रोग्राम में हिन सॼे सरदारी निज़ाम
ऐं जेके चूंडियल हिननि जा कठपुतली जेके अॻवान आहिनि, जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि ऐं जेके चूंडियल असेंबलियूं आहिनि, सिंध जो अवाम उन्हनि खे रद्द करे थो, उन्हनि खे रिजेक्ट करे थो। अॼु सिंध जो अवाम जेको अमन लाइ तड़पी रहियो आहे, अॼु सिंध जे माण्हुनि खे तालीम जे बजाए, कलम जे बजाए, किताब जे बजाए उन्हनि खे हथनि में हथियार ॾिनो वियो आहे। अॼु सिंध जे अवाम खे हथ वठी बदअमनी जे वर चाढ़ियो वियो आहे। अॼु सिंध जो माण्हू ॾींहं जो बि रोडनि ते ऐं रस्तनि ते हली नथो सघे। असांजा स्कूल बंदि आहिनि। सिंधी माण्हू, सिंधी उहा क़ौम आहे जेका हिन पाकिस्तान जी ख़ालिक क़ौम आहे। सिंध असेंबली पहिरीं असेंबली हुई जंहिं पाकिस्तान खे तस्लीम करे करारदाद पेश कयो। अॼु सिंधी माण्हुनि जे वसीलनि ते ही इस्टेब्लिशमेंट ऐं उन्हनि जा कारिंदा गॾिजी करे उन जे वसीलनि ते क़ाबिज़ आहिनि। पर असीं ॿुधाइण चाहियूं था त जबर भली केतिरो बि भयानक छो न हुजे, जबर भली केतिरो बि भयानक छो न हुजे, पर जबर कमज़ोर आहे, जबर न हली सघंदो। ऐं सिंधी माण्हू, सिंध जो अवाम, ही क़ौम, ही 7 करोड़ माण्हू जंहिंखे वक़्ती तौर ते दबायो वियो आहे, हिसायो वियो आहे, उहे पंहिंजे हक़नि जे लाइ ज़रूरु उथंदा ऐं तव्हांजा रस्ता बंदि कंदा ऐं तव्हांखे ॿुधाईंदा त सिंध जो माण्हू जागे थो। ऐं अॼु ही प्रोग्राम रसूल पली साहब जी वरसी ही तव्हांजे ख़िलाफ़ रेफरेंडम साबित थींदी ऐं अवाम तव्हांजे ख़िलाफ़ आवाज़ उथारींदो। ऐं हिकु भेरो ॿीहर सभिनी आयल महिमाननि दोस्तनि खे दिलि जे गहराइनि सां भलीकार चवां थो। जी सिंध।